अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इश्यूज़ में तव्हांखे भली कार। अॼु सुबुह 7:30 वॻे खां वठी बिजलीअ जो ब्रेक डाउन थियो आहे। अहिड़ो माज़ीअ में इन जो घटि मिसाल मिलनि था। एॾो वॾो ब्रेक डाउन थियणु सबबु कराची हुजे, मुल्तान हुजे, पिशावर हुजे, कोयटा हुजे, लाहौर हुजे, इस्लामाबाद हुजे, समूरे मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में बिजली बंदि आहे। सुबुह खां वठी बिजली वई आहे। हिन वक़्त ताईं बिजली न हुजणु सबबु सम्झी सघिजे थो त समूरो कारवांवार बिजलीअ ते आहे। अगर बिजली बंद है तो उनमें कारोबार मुतासिर है, समूरो सिस्टम मुतासिर है। इन अहम इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त ही बिजलीअ जो मसलो आहे किथे थियो, छाजे करे बिजलीअ जी हेॾो वॾो ब्रेक डाउन थियो आहे। इन खां अॻु बि इमरान ख़ान जी गवर्नमेंट में भी हिकु दफ़ो अहिड़ो ब्रेक डाउन थियो। ही उन खां बि वॾो ब्रेक डाउन साम्हूं नज़र अची रहियो आहे, जेको चए थो वञे त गुड्डू खां कोयटा वेंदड़ वॾी ट्रांसमिशन लाइन में ख़राबी सबबु बलूचिस्तान में शुरुआती तौर ते ब्रेक डाउन थियो ऐं उन जो चवणु आहे त ही सिस्टम में फ्रीक्वेंसी जेकी आहे उहा घटि थी वई आहे। उन जे करे बहालीअ लाइ वज़ीर आज़म बि हिन वक़्तु नोटिस वरितो आहे। पावर डिवीज़न जो बि चवणु आहे त फौरी तौर ते नोटिस वरितो पियो वञे, क़दम खयां पिया वञनि, बिजली बहालीअ लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि त जीअं जल्द खां जल्द बिजली बहाल थिए ऐं मुल्क जो कारवांवार पंहिंजी वापसि पटी अचे। इन अहम इशू ते असां ॻाल्हि ॿोल लाइ कराची स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे कराचीअ जे KTN न्यूज़ जे चीफ रिपोर्टर वही राजपर साहब। वही साहब तव्हांखे वेलकम थो चइजे। जरा नसीर सुमरो साहब लेखक आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। नसीर साहब तव्हांखे वेलकम थो चइजे। वही साहब ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां कजे। हीअ जेकी सूरत हाल पैदा थी आहे सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं समूरो सिस्टम जाम आहे, इन ते तव्हां छा चवंदव? हीअ जेको सिस्टम जाम थिए थो इन सां केतिरा हिन वक़्तु नुक़सान थिया आहिनि, मुआशी तौर ते अॼु केतिरो कारोबार मुतासिर थियो आहे? ॾिसो, पहिरें ई इलाही तमामु घणा प्रॉब्लम्स हुया। पब्लिक जेको आहे उन दाऊं करे पई, अटो कोन पियो मिले, महांगो आहे, पाणी जो इशू, गैस जो इशू। हाणे अॼु जेको सुबुह 7:30 वॻे ब्रेक डाउन थियो आहे बिजली जो, उन वधीक जेको आहे इज़ाफ़ो करे छॾियो आहे। आवाम जी जेको तकलीफ़ूं आहिनि, जेके सूर आहिनि, उन में वधीक इज़ाफ़ो थियो आहे। हाणे इहो जेके वापडा जो जेको तर्जुमान आहे, जेके नेपरा बि उन नोटिस वरितो आहे, उनजो मौक़ुफ़ इहो साम्हूं आयो आहे त फ्रीक्वेंसी में जेको प्रॉब्लम थियो, जंहिंजे करे सुबुह सवेर जेको आहे ब्रेक डाउन थियो, जंहिंजे करे पूरो मुल्क जेको आहे ऊंदाही में हिन वक़्तु जेको आहे ॿुॾल आहे। मुख़्तलिफ़ जेके सनअती एरियाज़ आहिनि उन्हनि जी इंडस्ट्री जेको आहे ठप थी वई आहे। बैकअप सिस्टम कोन्हे को, फैसलाबाद हुजे, कराची या मुख़्तलिफ़ जेके इकनॉमिक जेके हब्स आहिनि मुल्क जा, उन्हनि में सॼी प्रॉब्लम इहो थियो आहे। इंडस्ट्री जेको फीथो आयो हिन वक़्तु सम्झो त चीज जाम लॻो पियो आहे, छो त बिजली कोन्हे। इन खां पहिरियों गैस जा प्रॉब्लम हूंदा, सभु उन जूं रड़ियूं कनि पिया, डॉलर कोन पियो मिले, LCयूं कोन पियूं खुलनि। हिकु असलम ॿियो इज़ाफ़ो थियो आहे तकलीफ़ुनि में। जेके सनअतकार आहिनि, रोज़मर्रा जी जेकी ज़िंदगी आहे उन में इज़ाफ़ो थियो आहे। हिन वक़्तु कराची शहर जी जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कजे त सॼो हिते तव्हां ख़ुदि जेको आहे हिते रहो पिया त पूरो फ्लैट सिस्टम आहे। बिजली न हुजण सबबु पाणी जा प्रॉब्लम्स आहिनि। गैस जो जेको आहे उहो हिन वक़्तु माण्हू जेको आहे कंहिं बि तरीक़े सां गैरक़ानूनी तरीक़ो ई आहे, पर शक्कर मशीन समेत मुख़्तलिफ़ जेके उन शयूं आहिनि उनजो इस्तेमालु करे हिकिड़ो गैस जो सुबुह जो ॿारनि जो नाश्तो तयारु कंदा, चांहि, डबल रोटी, मुख़्तलिफ़। त हाणे हिन वक़्तु उहो गैस जो प्रॉब्लम बि आहे। सुबुह सां माना ॿारनि स्कूल वञण लाइ जेको उहो नाश्तो बि वालदेन खे न कराए सघिया। सियारे जी मौसम आहे, गीज़र जेके ठप लॻा पिया आहिनि, मतिलबु उहे बंदि लॻा पिया आहिनि। पूरो जेको हिन वक़्तु ॿियो हिकिड़ो इज़ाफ़ो थियो आहे। माण्हू परेशान आहिनि। पहिरियां अटो न मिले पियो, उहो सरकार जेको आहे उनजी सरकारी अघ ते ट्रक सिस्टम जेको आहे मुतारफ़ करायो। हर हंधि लाइनियूं कतारुनि में लॻा पिया आहिनि ऐं गैस लाइ सिलेंडर, LPG जा सिलेंडर, उहो उन लाइ कतारुनि में बीहणो थो पए। हिन वक़्तु जेको आहे उहो बिजली जो ब्रेक डाउन थियो आहे, जंहिंजे करे माण्हुनि जो मोबाइल चार्ज कोन्हनि, फ़ोन कोन पियो लॻे, टावर जेको बैकअप पेट्रोल जो हुयो हिन में जनरेटरनि में उहो बंदि थी वियो आहे। ऑफिसुनि में जेके बैकअप सिस्टम हूंदो उहो ख़तमु थियण वारो आहे। हिन वक़्तु ताईं जेके आहे 10 वॻे मिनिस्ट्री ऑफ पावर जे तरफ़ां इहो ऐलान कयो वियो आहे त 10 वॻे ताईं जेकी डेडलाइन ॾिनी वई आहे उन तहत जेको आहे बिजली सॼे मुल्क में बहाल थींदी। ऐलान कयो वियो त जुज़वी तौर ते मुख़्तलिफ़ शहरनि में मुल्क जा जेके आहिनि उते बिजली बहाल कई वई आहे, पर हिन वक़्तु ताईं जिते जिते असां चेक कयो आहे हर हंधि बिजली बंदि आहे। बिजली जो ब्रेक डाउन सॼे मुल्क में आहे ऐं जेको तर्जुमान जे तरफ़ां जेकी पधिराई जारी कई वई त जुज़वी तौर ते बहाल थियो आहे, पर अञा ताईं किथे बि बिजली सॼे मुल्क में जेके अक्सर शहर आहिनि जिते ब्रेक डाउन थियो आहे उते बिजली बहाल कोन थी आहे। वज़ीर आज़म नोटिस वरितो आहे, नेपरा नोटिस वरितो आहे। इन खां अॻे ब्रेक डाउन थिया आहिनि। इंक्वायरी
कमेटीज़ जेको आहे उहो इमरान ख़ान अॻूणे जो वज़ीर आज़म हुयो, उन जेको आहे इंक्वायरी कमेटी जोड़ी हुई, पर उन ते बि के सिफ़ारिशूं या वॾो को एक्शन कोन थी सघियो। आयल बहरान आयो, उन ते इंक्वायरीज़ कमेटी ठहियूं, को बि उन ते खटतल कोन निकितो, को एक्शन कोन थियो। ॿिया वॾा बहरान जेके आहिनि उहे मुल्क में पैदा थिया, उन ते बि को एक्शन कोन थियो। हाणे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बि हिन जो नोटिस वरितो आहे, नेपरा बि जो वफ़ाक़ी हुकूमत जो मातहत इदारो आहे उन बि नोटिस वरितो आहे। ॾिसूं हाणे छा पियो थिए हिन ब्रेकडाउन ते, फैक्ट फाइंडिंग्स जेके रिपोर्ट्स कहिड़ियूं पियूं अचनि, उन खां पोइ एक्शन कहिड़ो थो थिए। फ़िलहालु त सभिनी जूं सॼे मुल्क जे अवाम जूं नज़रूं इहे हिन ते स्क्रीन जेके आहिनि टीवी चैनल्स जूं उन्हनि ते आहिनि त कॾहिं बिजली बहाल थिए पई। ऐं हर कंहिं हिते लिफ्टूं जेके वॾा अपार्टमेंट्स आहिनि, माण्हू 12-13 फ्लोर्स ते उहे पंधु चढ़नि पिया, वॾी तकलीफ़ में आहिनि। ख़ासि तौर ते जेको कराची ते मां ॻाल्हाईंदुमि, जिते मां रिपोर्टिंग बि कयां पियो, त तमामु घणा प्रॉब्लम्स आहिनि। हर हंधि अस्पतालुनि में प्रॉब्लम्स थी विया आहिनि, उते बैकअप कोन्हे सिस्टम, घणो माना मरीज़ ICU ॿियो टियों। हाणे उहो तकलीफ़ुनि जो जेकॾहिं वॾो दास्तान हिकिड़ो वॾो आहे, जेकॾहिं असल हुन ते ॻाल्हाईंदासीं त सॼो ॾींहुं जेको आहे उहो गुज़री वेंदो। हिन वक़्तु इहो नओं जेको प्रॉब्लम आहे उन में इज़ाफ़ो थियो आहे। बिल्कुलु वही सभु सही था चओ। अॻे मुल्क में मुआशी प्रॉब्लम मौजूदु आहे, समूरा ॿिया बहरान, मथां वरी बिजलीअ जो इशू। वॾनि शहर ख़ासि तौर ते कराची हुजे, लाहौर हुजे, इस्लामाबाद हुजे, जिते वॾी आबादी आहे, उन सभ खां वधीक जेको मुतासिर आहे उहो कराची आहे। संजा समूरा शहर, मीरपुर ख़ासि हुजे, हैदराबाद हुजे, लाड़कान हुजे, हर हंधि ते इहे प्रॉब्लम साम्हूं आयो आहे। उन बिजली न हुजण जे करे स्कूल बि मुतासिर अॼु थिया, अस्पतालुनि में हिन वक़्तु तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे, कारोबार मुतासिर थियो। नसीर साहब, लेखक आहियो तव्हां, हिन मुआशी सूरत हाल खे अॻे ई जेको हिते प्रॉब्लम्स हुआ, अॼु बिजली न आहे सॼे मुल्क जे अंदरि, कीअं था ॾिसो? कहिड़ियूं हुकूमत अमलियूं, किथे कमी कोताही था ॾिसो जो इन जे करे असांखे हीअ प्रॉब्लम ॾिसणा था पवनि? साईं महिरबानी, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो, मां तव्हां सां हमकलाम आहियां। थिए छा थो त हिकिड़ो मैकेनिज़म आहे, उहो सियासी मैकेनिज़म आहे, समाजी आहे, इक़्तिसादी आहे, उहो हिकिड़ो मुस्तहकम आहे, स्ट्रांग आहे, स्टेबल आहे, त पोइ तमामु मामलात बि स्टेबल आहिनि। पर जेकॾहिं उहो उन में जेकॾहिं सेंट्रल कमांड उन जी कमज़ोर थी वञे त पोइ मामला जेके आहिनि उहे ढहण जे तरफ़ वधंदा आहिनि। हाणे हिकिड़ो बहरान अञा ख़तम ई नथो थिए, वरी ॿियो बहरान पैदा थो थिए। बहरान जे मथां बहरान जो मतिलबु इहो आहे त असांजे मुल्क जे हालतुनि में जंहिं ते कंट्रोल हुजणु खपे, उहो कंट्रोल जेको आहे हिकु गवर्नमेंट रियासत जे पैरेलल हिकु उन्हनि वापारी या उन्हनि मैन्युफैक्चरिंग एरिया में उन्हनि जे हथ में आहिनि जेके उनखे यूटिलाइज़ था कनि पंहिंजे मफ़ाद में। असांजो मसइलो आहे त तव्हां आवाम जे मफ़ाद में जेके पॉलिसियूं इख़्तियार कयो, ऐं उहे जेसिताईं के आइडियोलॉजी जे बुनियाद ते न हूंदियूं तेसिताईं वक़्ती फ़ैसिलनि सां का बहितरी अहिड़ी कान अची सघंदी। असां त अञा बि इहा चवंदासीं त हीअ जेकियूं ख़बरूं अचनि थियूं या हीअ जेके इतलाह मिलनि था त डिफ़ॉल्ट जे तरफ़ असां वधी रहिया आहियूं, ईअं थो लॻे ॼण त हिकु मुनज़िम तरीक़े सां हीअ हालतूं ख़राबु कयूं पई थियूं वञनि। ऐं इन में असां रड़ियूं करे सघूं था, असां एहतिजाज करे सघूं था, पर हाणे एहतिजाज जी मुज़ाहिरा करे करे बि माण्हू थकिजी पिया आहिनि। हाणे मसीहा जे तरफ़ ॾिसी रहिया आहिनि। मसीहा केरु आहे? इहो असां पाण ई आहियूं। ऐं जेकॾहिं मुआशिरो असांजो आहे त असां उन जा ज़िम्मेवार आहियूं। अचो त सभई पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु ज़िमेदारीअ सां कयूं। पर जेकॾहिं असांजे मुल्क में जेकॾहिं उन में कंसेस मतिलबु इतफ़ाक़ न हूंदो त उन इतफ़ाक़ न हुअण जे करे हर माण्हू जेको आहे पंहिंजी अलॻि हिकिड़ी लाइन वठंदो। ईअं असां इमरान ख़ान जी पॉलिटिक्स खे ॾिसूं था त हुननि जी लाइन अलॻि आहे। ईअं वरी जेकॾहिं हुन इतिहाद जेका PDM वारनि जी ॾिसो त हुननि जी लाइन अलॻि आहे। त इन में विच मां अवाम निकिरी वियो आहे। असां त चऊं त अवाम जे लाइ केरु आवाज़ उथारे। सो इन जे करे इहा ॻणती वारी ॻाल्हि आहे त अॼु बिजली जेका आहे एॾी देरि सां जेका बंदि थी थिए त ज़ाहिर आहे उन में मैन्युफैक्चरिंग कास्ट ते ऐं लिविंग कास्ट ते वॾो असरु पवंदो ऐं शयूं अज़ ख़ुदि ई महांगियूं थींदियूं। ऐं महांगाई जे भार हेठां दॿिजी वियल मज़दूर तबिको या जेके आणींदा आहिनि चाढ़ींदे ॾुथ ॾियारी सूमरा, त उन्हनि जे लाइ वॾो मसइलो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां हिकिड़ी त मुस्तक़िल महांगाई, वरी ॿी वरी जंप जेके लॻनि था, स्ट्रोक लॻनि था, त इन जे करे जेको असांजी जेका बचति या जेका पूंजी बि आहे त उहा बि रही पई। असां वॾा ॿ वाक़िया ॾिठासीं, हिकिड़ो कोरोना जो ऐं ॿियो जेको आहे ॿोॾि जो, ऐं हाणे वरी जेको आहे हर कुझु ॾींहंनि खां बाद में नऊं बहरान अचे थो। ऐं उन जे लाइ असां चऊं था त जेके
पॉलिसी साज़ इदारा आहिनि उन्हनि जो नोटिस अहिड़ो वठनि त मुस्तक़िल जेका आहे उन्हनि जूं मतिलबु उपाउ मुस्तक़िल वठनि ऐं आरज़ी शयुनि जो हल कोन्हे। सही था चओ। भाई साहब, नसीर साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल्हि ॿुधी रहिया आहियो। तव्हांखे यादि हूंदो इमरान ख़ान वज़ीर आज़म हो, उन दौर में अहिड़ो ड्रिगो ब्रेकडाउन थियो जिथे नून लीग जा उहे समूरा अॻुवाण जेके अॼु वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उहे सभु इन ते अची बीठा हुआ त ना तजुर्बेगार हो, उन वटि तजुर्बा न आहिनि, उन जे करे अॼु ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो हेॾी वॾी हालतूं थियूं आहिनि ऐं इन जो सॼो जो ज़िम्मेवारु इमरान ख़ान आहे। अॼु उन्हनि ई तजुर्बेगार माण्हुनि जी हुकूमत आहे, उन में बि साॻी सूरत हाल आहे। तव्हां छा था सम्झो त छा असीं इन पॉलिटिक्स में अची करे जेको मुल्क जो असुलु मामला आहिनि, जेको आवाम जा ॾुख सूर आहिनि, उन्हनि खे विसारे वेठा आहियूं? अॼु जॾहिं हीअ सूरत हाल पैदा थिए थी त माना प्लानिंग जी किथे खोट आहे? ॾिसो, इमरान ख़ान हुजे, शहबाज़ शरीफ़ हुजे या मियां नवाज़ शरीफ़ हुजे, केर बि जेकॾहिं तव्हां हुनखे वज़ीर आज़म करे विहारींदव, सप्लाई लाइन मेन आहे त जितां सप्लाई थिए पई, मतिलबु IMF जी जेके ग्रांट्स आहिनि, मुख़्तलिफ़ जेके असां कर्ज़नि ते हलूं पिया, त उहो केसि ताईं हलंदासीं? मेन सुवालु इहो आहे। हिन वक़्तु अॼु जेको आहे गवर्नर स्टेट बैंक उहा जेकी व्याज जी जेकी शरह आहे उहा 16 मां 17% वधाए छॾी आहे। ऐं महांगाई वधंदी, ॿिया मामला आहिनि, उन में किराए थींदी। हाणे हिन वक़्तु काहे पूरा जेके सेक्टर आहिनि उहे जवाबु ॾेई विया आहिनि, कंहिं में इन्वेस्टमेंट को करण लाइ तयारु कोन्हे। हर कंहिं जेके बिज़नेसमैन आहिनि, उन जेके डॉलर आहिनि, मुख़्तलिफ़ जेके पैसा आहिनि डंप करे छॾिया आहिनि, को बि पैसा हिन वक़्तु कढे न पियो। छो मार्केट जी सूरत हाल अहिड़ी आहे, क्राइसिस। हाणे अॼु जेकॾहिं बिजली जो बहिरान थियो आहे, हिन खां अॻे गैस कोन थी मिले, त अहिड़ी माहौल में ॾिसो न केरु इन्वेस्टमेंट कंदो? सभु जिन सां बि वापारनि सां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे उहे चवनि पिया माहौल जेको आहे उहो वापारनि लाइ पूरो माहौल जेको आहे फ्रेंडली कोन्हे को, जंहिंजे करे पूरा इहे क्राइसिस जे ॿियो टियों जेके उनजो मेन रीज़न इहो आहे को इन्वेस्टमेंट करण लाइ तयारु कोन्हे। मुख़्तलिफ़ जेके फॉरेन इन्वेस्टर आहिनि उहे हिते इन्वेस्ट करण लाइ तयारु कोन्हनि। मुख़्तलिफ़ जेके ख़बरूं अचनि पियूं उन में बि जेके कंपनियूं आहिनि उन्हनि जेको पंहिंजो ऑपरेशन हिन वक़्तु बंदि करे छॾियो आहे। उनजो रीज़न इहो आहे, गैस कोन्हे का, इंडस्ट्री सेक्टर खे गैस कोन पई मिले। ॿाहिरां जेकॾहिं दवाउनि लाइ मुख़्तलिफ़ जेके वापारी आहिनि उहे LC खोले रहींदा आहिनि, LC कोन पियूं खुलनि, छो त स्टेट बैंक जो चवणु आहे डॉलर अचनि कोन पिया, डॉलर आहिनि कोन। जेकॾहिं बिल्कुलु ई ओपन करे छॾींदासीं त मुल्क जेको आहे सख़्तु क़दम न खयां त बैंक करप्ट थी वेंदो। कुझु बि इलाही मिफ्ता इस्माइल रोज़ जेको आहे उहो TV ते वेही अहिड़े क़िस्म जा बयान बि ॾिए पियो। त हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे त कंहिंखे बि तव्हां विहारियो, इमरान ख़ान हुजे, शहबाज़ शरीफ़ हुजे, सप्लाई लाइन जेसि ताईं बहितर न थींदी, जितां माना तव्हांखे इमदाद मिले पई, कर्ज़ मिले पियो, जेकॾहिं पाण पूरी जेकॾहिं सुठे नमूने हिकिड़ी लाइन जेको आहे सेट न थींदी जेसि ताईं त असांखे करिणो छा आहे, कहिड़े क़िस्म जो जेको आहे हिन मुल्क खे सम्त में हलाइणो आहे, तेसि ताईं माहौल बहितर कोन थींदो। सही त नसीर साहब, क्राइसिस कीअं था नज़र अचनि त हिन वक़्तु जीअं त शहबाज़ शरीफ़ साहब नोटिस वरितो आहे अॼोकी हिन सूरत हाल जो, या मुसलसल प्लानिंग्स लाइ गौर कयो थो वञे नई हुकूमत तरफ़ां जेकी गॾियल हुकूमत आहे त असीं मुल्क खे बहिरान मां कढंदासीं? छा थो तव्हांखे नज़र अचे? तव्हां राइटर आहियो, पंहिंजी अख सां कीअं था ॾिसो त छा असां वाक़ई बि हिन क्राइसिस मां निकिरी सघण जी पोज़ीशन में आहियूं या असां अञा वेतर ख़राबु थियण तरफ़ वञी रहिया आहियूं? प्यारा, ॾिसो त असां वटि सभु कुझु आहे, पर असां वटि मालिकी ऐं मिल्कियत जो हक़ु पाण वटि महफ़ूज़ कोन्हे। मिसाल ॻाल्हि, जीअं भिटाई जो हिकिड़ो शेर आहे त पाणीअ मथे झोपड़ा मूर्ख उञ मरनि। हाणे जेकॾहिं तव्हां कर्ज़नि जे जीअं वही साहब चयो त कर्ज़ वठूं था त कर्ज़ वारो माण्हू जेको व्याज भरे थो उहो डॉलर में थो भरे ऐं उहो मतिलबु अदायगी एतिरी करणी थी पए जो बाक़ी जेको बचे थो पैसो उहो एतिरो सफिशेंट कोन्हे। इन जो मतिलबु इहो थियो त हीअ जेके पुराणे जेके माज़ीअ में जेके मुआदा कयल आहिनि उन्हनि जी आम माण्हू खे ख़बर कान्हे त कहिड़ा कहिड़ा शर्त लिखी ॾिना विया आहिनि ऐं उन्हनि जो नतीजो आहे जेको आहिस्ता आहिस्ता जेको आहे हर पार्टी, मतिलबु ईअं न आहे हाणे वञी ईअं लॻे थो त क़ौमी हुकूमत जेसि ताईं न ठहंदी, जेसि ताईं उन्हनि में एक्सपर्ट न वेहंदा ऐं उहे जेके फ़ैसिला जेके स्ट्रॉन्ग न कंदा ऐं जेके जंहिंमां थी सघे थो त सियासी पार्टियुनि खे कुझु रिज़र्वेशन्स हुजनि, त तेसि ताईं मूंखे त नज़र नथो अचे त का बहितरी थिए। छाकाणि त हींअर मीडिया जा ॿूच खुलियल आहिनि ऐं उन में जेतिरी अनसर्टेनिटी ऐं जेतिरी गैर यकीनी फैलाई वञे थी, हिकु बयान सां जेका सॼी मार्केट जी वैल्यू बदिलजी थी वञे, त उन रसद ऐं तलब में जेकॾहिं बैलेंस पैदा करिणो आहे त पोइ असांखे आवाम जे लेवल ते हेठां खां मथे खणणो आहे, न कि मथां खां हेठि ते।
सही। भाई साहब, नसीर साहब जी ॻाल्हि ॿुल ॿुधी था। कर्ज़नि जे हवाले सां अगरि असां ॻाल्हि ॿुल कयूं, 1976 ते असां वञूं था, उन वक़्त खां वठी अॼु 2023 हिकिड़ो कर्ज़ु असां वठंदा आहियूं ऐं ॿियो जेको कर्ज़ु हूंदो आहे उन कर्ज़ मां उनजी किस्त जारी कंदा आहियूं। अॼु ॾींहं ताईं उहो कर्ज़ु असांजे मुल्क तां न लही सघियो आहे। उनजे करे धुॿण में ईअं चइजे थो त मुआशी सूरत हाल में माण्हू ख़राबु थींदी थी वञे। त छा था सम्झो था IMF जो प्रोग्राम बहाल थियण तरफ़ वेंदो, या सम्झी सघिजे थो त असां कर्ज़ लाहे सघंदासीं, पंहिंजे पेरनि ते बीह सघंदासीं? ॾिसो असलम, हिकु त जेसिताईं लाइन सेट न करणी पवंदी त असांखे कहिड़ी सिमत में वञिणो आहे, छा करिणो आहे, हिन वक़्तु हाणे जीअं नसीर साहिबु चयो त क़ौमी हुकूमत जी ज़रूरत आहे। क़ौमी हुकूमत आहे 12 जमायतूं जेको आहे हिन वक़्तु उन में पूरी उनजी फेडरल गवर्नमेंट उन में 12 जमायतूं आहिनि त इनडायरेक्टली सम्झो त क़ौमी हुकूमत पाकिस्तान में उनजी जोड़ थी चुकी आहे। क़ौमी हुकूमत ई आहे, छो सभु जमायतूं आहिनि। PTI ऐं जेको आहे कुझु जमायतुनि खां अलावा जमायत इस्लामी थी वई, TLP, इन खां अलावा बाक़ी सभु जमायतूं जेके आहिनि मेजर उहे हिन हुकूमत जो हिसो आहिनि। त हिन वक़्तु असांखे ॾिसो लाइन सेट करणी पवंदी, असांखे करिणो छा आहे। मेन इहो आहे त IMF जी किस्त मिली वेंदी, पर किस्त केतिरी मिलंदी? कर्ज़ एतिरा आहिनि, कर्ज़ु ॾींदासीं, वरी जेको आहे मामला उहे ई उन सिमत में अची बीह था रहनि, उन ई पूरी सूरत हाल में उते था बीह रहूं। वरी क्राइसिस थिए पियो, पैसनि लाइ असांखे दुबई वञिणो थो पए, सऊदी अरब वञिणो थो पए, चाइना वटि वञिणो थो पए, रोल ओवर करिणो थो पए पूरो, जेके कर्ज़ ॾिनल आहिनि। त कॾहिं कतर वटि वञिणो थो पए। पाड़ेसरनि सां जेसिताईं असांजा जेके तालुकात आहिनि उहे बहितर जेसिताईं न करणा पवंदा। पाक ईरान गैस लाइन हुई, पेट्रोल जो जेको आहे उन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि उहे ईरान खां हिन वक़्तु पेट्रोल वठनि पिया, गैस हुतां जेको आहे इम्पोर्ट थिए पई। रशिया जे तरफ़ हाणे जेको आहे उहो थियो आहे MOUs मुख़्तलिफ़, त LPG ईंदड़ साल उनखे मिलंदी। उहो बि जेको आहे पेट्रोल जे हवाले सां, डीज़ल जे हवाले सां जेके आहिनि उन ते मामला MOU साइन थिया आहिनि। उहो ज़ाहिर आहे उनजी हिकिड़ो पूरी सूरत हाल बहितर थींदी। ईअं ई हालात कोन रहंदा, पर हिन वक़्तु जेके क्राइसिस आहिनि हिकिड़ी लाइन सेट करणी पवंदी। उहो केर बि हुजे, पोइ पीपुल्स पार्टी खे गवर्नमेंट मिले, नून लीग खे मिले, PTI हुजे, जेसिताईं लाइन सेट न करणी पवंदी त पाड़ेसरनि लाइ पॉलिसी कहिड़ी हुजणु घुरिजे, उन सां तालुकात कहिड़े क़िस्म जा हुजणु घुरिजनि। हाणे हिन वक़्तु पाकिस्तान ज़रई मुल्क आहे, टमाटा असांखे ॿाहिरां घुराइणा था पवनि, कणिक असांखे ॿाहिरां घुरणी, जेसिताईं टारगेट सेट न करणा पवंदा त असांजा कणिक जी ज़रूरत केतिरी आहे, टमाटे जी ज़रूरत केतिरी आहे, बसर असांखे ॿाहिरां घुरायूं था, ईरान खां घुराइणो पियो। त हिन वक़्तु जेकॾहिं ज़रई मुल्क का प्लानिंग कोन्हे का, गवर्नमेंट ॾिसो किथे नज़र कोन पई अचे, उनजी रिट किथे नज़र कोन पई अचे, जेसिताईं शयूं सेट न करणी पवंदियूं। डॉलर जेको अफ़गानिस्तान स्मगलिंग थो थिए उन ते कंट्रोल कोन्हे को। माण्हुनि जेको आहे डॉलर डंप करे छॾिया आहिनि, सोन जेको आहे उहो ख़रीद करे डंप कयो पियो वञे मुख़्तलिफ़। छो त हिकिड़ी गैर यकीनी आहे सूरत हाल आहे। प्रॉपर्टी में हिन वक़्तु अॻे पैसा सभु सेक्टरनि खां हटी करे माण्हू को डॉलर कोन वठंदो, सोन कोन वठंदो, प्रॉपर्टी परचेस करे उहो पूरो इन्वेस्टमेंट उते कंदो। पर हाणे सभु खां जेकी मुतासिर सेक्टर थियो आहे उहो प्रॉपर्टी जो थियो आहे। वाइड सेक्टर प्रॉपर्टी हुयो, जिते माण्हू उन में पैसा लॻाईंदा, उन मां पैसा जो कमाईंदा हुया। हिन वक़्तु जेकी उन में बि गवर्नमेंट जे तरफ़ां जेकी सेल परचेस थिया उन ते टैक्स बीणा करे छॾिया आहिनि, जंहिंजे करे कोई इन्वेस्टमेंट करण लाइ तयारु कोन्हे। त हिकिड़ी मां चवंदो लाइन सेट करणी पवंदी, असांखे करिणो छा आहे, पाड़ेसरनि सां कहिड़ा तालुकात रखणा आहिनि, एक्सपोर्ट इम्पोर्ट ते हिकिड़ी पॉलिसी ठाहिणी पवंदी, टारगेट फिक्स करणा पवंदा त असांजी ज़रूरत केतिरी आहे, चांवरनि जी ज़रूरत केतिरी आहे, कणिक जी ज़रूरत केतिरी आहे, टमाटे जी केतिरी ज़रूरत आहे, उहो उन टारगेट तहत जेको आहे सभु असांखे करिणो पवंदो। न त हीअ क्राइसिस जेको आहे वधंदा वेंदा, खुटंदा कोन। पोइ इहे बिजली जो बुरान जीअं अॼु आयो आहे, गैस जो बुरान जीअं असांखे अॼु फेस कयूं पिया, पोइ इहो पेट्रोल जा थींदा, मुख़्तलिफ़ जेको आहे क्राइसिस वधंदा वेंदा। दवाउनि जो क्राइसिस थींदा, ज़ाहिर पैसा कोन्हनि, जो ख़ाम माल असां ॿाहिरां था घुरायूं, दवाऊं को असां हिते फार्मूला कोन था ठहनि, पूरो ॿाहिरां इम्पोर्ट थो थिए पाड़ेसरी मुल्कनि खां। त इहो क्राइसिस वधंदा वेंदा जेसिताईं लाइन पॉलिसी असांखे सेट न करणी पवंदी। बिल्कुलु भाई साहब, सही था चओ, क्राइसिस वधंदा वेंदा जेसीं ताईं असांखे लाइन सिधी न करणी पवंदी, सेट न करणी पवंदी, प्लानिंग न ठाहिणी पवंदी। वरी महिरबानी तव्हांजी, वही राजपर साहब, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नसीर साहब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, इंतिहाई अहम इशू, समूरनि क्राइसिस मां निकिरण लाइ वॾी प्लानिंग जी ज़रूरत आहे। पर हिन वक़्तु जेके मौजूदा वक़्त में अॼु जेको अहम इशू थियो आहे, बिजलीअ जो बहरान, ब्रेकडाउन, उन जी बहालीअ जी जल्द खां जल्द ज़रूरत आहे। समूरे मुल्क जे अंदरि कारोबार ठप आहे। पर नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला भाई।